खबर शामिल क्यों पिया उस्मान चावड़ी का झंडो मरी प्यारोलुंड में हदीकी शाख जे आबादगारन ऐं सियासी समाजी मानन जो पानी खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। आबादगारन तालका प्रेस क्लब झंडो मरी अॻियां एहतजाज करे टंडो अलायार झंडो मरी रोड बंद करे धरणो हणी वेही रहिया। आबादगारन रियाज़ लुंड, यूनुस रुंड, सोनो जरवार ऐं ॿियनि ॿुधाए त गुज़िरियल 1 महीने खां हदीकी शाख बंद पयल आहे ऐं मोननि जी पोखाई मुतासिर थी रही आहे। आबादगारन जो वधीक चवण हो त असांखे पानी टाइम ताईं न ॾिनो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो ऐं एहतजाज कराची प्रेस क्लब ताईं वञी कंदासूं। हुननि मुतालबो कयो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर आपाशी सुहेल अनवर सियाल खे पानी खोट में भी असांजी हिस्से मुताबिक पानी हदीकी शाख जे टेल खे ॾिनो वञे। रिपोर्ट कराए हनीफ बलोच, बे न्यूज़, उस्मान चावड़ी।